कामरान एंटरप्राइज पेश करे तो ईद उल अज़हा जो एक नओं धमाको। मोरो जी मलका मारवी सिंधु जी प्यारी भेण खुशी सिंधु जो न्यू एल्बम अची रहियो आहे, ॾिसण न विसारींदा। नकी होटल नकी मुझो हटड़े, नकी होटल नकी मुझो हटड़े, तेरी यारी छीनी वई झट बटड़े, तेरी यारी छीनी वई झट बटड़े, हरे नकी होटल नकी। अस्सलाम वालेकुम जाली मदद मां यावा जी न्यू सिंगर खुशी सिंधु मारवी सिंधु जी भेण। जीअं त मुंहिंजो न्यू एल्बम कामरान प्रोडक्शन में अची रहियो आहे, जंहिंमें सिंध जा भला भला शायर सिलेक्शन कंदा। ऐं हिन एल्बम जो म्यूजिक डायरेक्टर उस्ताद इरफान समो, जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि अब्दुल लतीफ भेण ऐं अब्दुल रशीद भेण, जंहिंजा डायरेक्टर आहिनि एजाज सियाल ऐं अब्दुल हमीद खोसो ऐं डीओपी डिप्टी सोलंकी। ऐं ॾिसण न विसारींदा। ओके अल्लाह हाफ़िज़। जंहिंजा प्रोड्यूसर अब्दुल लतीफ भेण, अब्दुल रशीद भेण, डायरेक्टर एजाज सियाल, अब्दुल हमीद खोसो, ज़ाहिद हुसैन मशहूरी।